आयो खेर सा हो जमालो ओ जको खती आयो खेर सा हो जमालो दादा तमाल लगी तमाल सोरे वतो कंदु पियो थी जय अलावा मां तोखे छा चयो त इहो छोरो वॾो कंद कंदो 5 लख रुपयनि जे करे इहो पंहिंजे पीउ माउ खे खुटो ॾेई मारींदो इन जो मक़सद है कि मंगड़ो कोन थींदो इहा त शाम ख़बर पवंदी त मंगड़ो थिए थो या न बाक़ी हिन वक़्तु त मलाकड़ो लॻो पियो आहे बाक़ी रही ॻाल्हि खटे केरु त इहो मलाकड़ो इहा शाम ख़बर पवंदी इहा मल छोरो ई खटींदो ॾिसां जेकॾहिं इहा मल इन जे हथनि मां निकिरी वई त इहो वाका करे पूरी ॻोठ खे कठो कंदो ॾिसां भले ॿियो छोरो गुलाम होश वञाए पर अॻियां बि रबन आहे राणो अथसि उन्हनि बेवकूफ़नि मां जान छॾाइण न एतिरो सवलो नाहे जॾहिं हिकु पुटु पंहिंजे पीउ ऐं माउ जे कंध खे काती रखंदो हो त पोइ ॿाहिरियों माण्हू छा करे सघंदो वो जेके ये गुलाम जा बोकट ॿुधाइनि न ऐं सावण खे मुंहुं लड़काईंदो हिननि जे घर मां निकितो ॾिठो आहे हिन मां मूं इहो ई अंदाज़ो लॻायो आहे त अल्लाह हथियार फिटा करे छॾिया हिन पुट जे अॻियां जेकॾहिं पहिरीं महिल छोरो मारियो थो वञे त सम्झ 3 लखनि जो हक़दार आहे जेकॾहिं असां 3 लख रुपया उन जी तिरी ते रखिया ईअं सम्झ त हू पीउ माउ छा पर सॼे ॻोठ सां मिलंदो सॼी दुनिया सां मिलंदो छो त मुंहिंजो नालो आहे ओठो हणंदो आहे सोटो अहिड़ो हणंदो आहे सोटो जो बकरी बिख थी न करे फिलहाल त कर न कयो बाबा हलण चयो त मां